पीउ खे क़त्ल करे छॾियो ऐं लाश दफ़नाए छॾियो। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं पंहिंजे बयान में ॾोह जो बि एतराफ़ कयो आहे। जवाबदार अब्दुल रहमान पसंद जी शादी न कराइण तां पंहिंजे पीउ शहज़ादे खे क़त्ल कयो ऐं लाश दफ़नाए छॾियो। जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं पंहिंजे वीडियो बयान में ॾोह जो बि एतराफ़ कयो। संदसि चवणु आहे त पसंद जी शादी न कराइण तां उन पंहिंजे पीउ खे क़त्ल कयो। पनवाकिल में वैशी पुट पसंद जी शादी न कराइण तां पंहिंजे ई पीउ खे क़त्ल करे लाश दफ़नाए छॾियो। जवाबदार खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिं पंहिंजे बयान में ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो। छा नालो थी? अब्दुल रहमान उर्फ़ अब्दुल रहमान। पुट कंहिंजो आहे? मिस्त्री शहज़ादे जो। पुट इहो छा थियो कल्ह राति तुंहिंजो पीउ कीअं फ़ौत थियो? 2 ॾींहं पहिरियों असां थोरो विड़ियो हुयो। छा ते विड़ियो हुई? जी मां बस ईअं विड़ी पियो, जे घर जो मामलो हूंदो आहे ईअं। न घर जो मामलो ॿुधाए न, छा शादी जी ॻाल्हि हुई? जी हा। तूं काथों करणु चाहीं पियो? हितां ई पाड़े में पंजाबी हुया? पोइ तुंहिंजे पीउ इनकार कयो? जी हा। पोइ तूं छा कयो राति जो? जी पहिरियों उहो राज़ी हुयो। हा। वरी हाणे वरी बाद में राज़ी न थिए पियो। हा। पोइ मूंखे 2 टे दड़का राति जो बसि मूंखे हिसाब चकर थी वेंदो आहे। हा। हर दफ़े थींदो आहे। बसि पोइ तेल चाकू छुरी खई मां। कंहिंखे? पीउ। काथे लॻसि छुरी? पहिरियों नदी में अधु कटिजी वियसि। बक़ाया 7-6 चाकू पेट में लॻो। पेट में लॻसि, फ़ौत थी वियो? जी हा। ऐं पंहिंजो चाकू छुरी काॾों आंदई तूं? जी घर में जेकी सब्जी वारी पई हूंदी। सब्जी वारी छुरी? केतिरी हुई छुरी? एतिरी छुरी हुई। पोइ तुंहिंजो पीउ फ़ौत थी वियो? जी हा। बरकत झंडीर खां हिन वाक़े जा वधीक तफ़सील बि मालूम कयूं था। बरकत आगाह कजो, पसंद जी शादी न कराइण तां जवाबदार पुट पंहिंजे ई पीउ खे क़त्ल करे लाश दफ़नाए छॾियो। जी बिल्कुल, पन्ने आकिल में वैशी पुट पसंद जी शादी न कराइण तां पंहिंजे पीउ खे खंजरनि जा वार करे क़त्ल करण खां पोइ उनजो लाश बि दफ़नाए छॾियो आहे। इहो वाक़ियो पन्ने आकिल विच शहर वारे इलाइक़े ग़रीबाबाद में पेश आयो आहे, जिते वैशी पुट अब्दुल रहमान पंहिंजे पीउ शहज़ादे खे छुरियुनि जा वार करे क़त्ल कयो ऐं जंहिंखां पोइ इन मामले जो सिटी थाणे जी पुलिस खे ॻुझो इतला मिलियो, जंहिं कार्रवाई कंदे अब्दुल रहमान चाचड़ खे गिरफ़्तार करे वरितो। उन खां पोइ जॾहिं अब्दुल रहमान चाचड़ जे तरफ़ां इहो खून जो एतराफ़ कयो वियो ऐं उनजी तरफ़ां सिटी पुलिस जे पारां हिकिड़ी वीडियो बि उनजी वीडियो जेको बयानु आहे एतराफ़ी उहो बि जारी कयो वियो आहे, जंहिंमें जवाबदार अब्दुल रहमान वाज़े तौर ते इहो ॿुधाए रहियो आहे त गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां वठी उनजो पंहिंजे पीउ सां पसंदि जी शादीअ वारे मामले ते झेड़ो हली रहियो, जंहिंखां पोइ गुज़िरियल ॾींहं उन राति जो पंहिंजे पीउ खे पहिरियां ॻिचीअ ते छुरीअ जो वढु ॾिनो ऐं उन में अधु ॻिची उनजी कटिजी वई, जंहिंखां पोइ उन 6 खां 7 ॿिया बि उनजे पेट ते वार करे उनखे क़त्ल कयो ऐं उनखां पोइ जवाबदार जे तरफ़ां इन मामले खे ॻुझो रखियो वियो ऐं बाद में जॾहिं पुलिस खे ॻुझो इतला मिलियो त उन जवाबदार खे गिरफ़्तार कयो त इन मामले जो फाटो आहे। ॿिए पासे पुलिस जे तरफ़ां इहो बि कंफर्म कयो वियो आहे त अदालत खे दरख़्वास्त ॾिनी वेंदी ऐं अदालत जी दरख़्वास्त खां पोइ जेको मक़तूल आहे उनजी क़बर कुशाई करे पोस्टमार्टम करायो वेंदो, जॾहिं त हिन वक़्तु सिटी पुलिस जे तरफ़ां सरकारी फ़रियाद ते जवाबदार अब्दुल रहमान चाचड़ जे ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिंमें खून खे लिकाइण जा बि सेक्शन शामिल कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको जवाबदार आहे उहो पनो आकिल जी पुलिस जे हिरासत हेठि आहे ऐं उनजे ख़िलाफ़ वधीक कानूनी कार्रवाई हली रही आहे। बरकत, जवाबदार पुलिस खे इहो बयानु ॾिनो आहे त उन पंहिंजे पीउ खे क़त्ल करे उनजो लाश दफ़नायो, त छा उहो लाश घर में ई दफ़नायो वियो आहे या किथे ॿिए हंधि उन जो लाश दफ़नायो? बिल्कुल, इन ॻाल्हि जो वाज़े तौर ते जवाबदार जे तरफ़ां एतराफ़ कयो वियो आहे त उन पंहिंजे पीउ खे क़त्ल कयो आहे ऐं उनखे छुरियुनि जा वार कया विया आहिनि ऐं उन खां पोइ उनजे पुट जे तरफ़ां वेझे जेको उनजो क़ब्रस्तान आहे उन में उनखे दफ़नायो वियो आहे ऐं उन ॻाल्हि खां पोइ पुलिस इन शइ जो स्टैंड वरितो आहे ऐं पुलिस जे तरफ़ां हिन वक़्तु लीगली कार्रवाई कई पई वञे ऐं पुलिस जी इहा स्टेटमेंट आहे त कोर्ट खे दरख़्वास्त ॾिनी वेंदी, उन खां पोइ जेको मक़तूल आहे उनजी क़बर कुशाई कई वेंदी ऐं उनजे लाश जो पोस्टमार्टम करायो। ऐं ही वाक़ियो बिल्कुलु गुज़िरियल राति जो आहे? जी जी बिल्कुलु। महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ बरकत झंडीर।
दहरकी में 24 ॾींहं अॻु अगवा थियल रहड़की वासी 3 नौजवान बाज़ियाब न थिया। संदनि घरनि में कोहराम मतल आहे। नसीर सुमरो, सदाम सुमरो ऐं आके बाज़ियाब न थी सघिया आहिनि। संदनि घरनि में कोहराम मतल आहे